मुंहिंजो अब्दुल गफ़ार ॾे 10 नसरत में वेठो आहियां त जवाबदारनि जो नालो मरी विया आहिनि। अब्दुल गफ़ार हुनजो नालो आहे। त असांजो ॿनी जो मसइलो आहे साईं। त ॿनी असांजो हुननि जो ओता हेठियों आहे त ॿनी ते असांजो सौदो फरे विया पुलिस जे हिसाब ते। त पोइ असांजो कोर्ट में हलियो पंहिंजो इहे नाला हुननि जा आहिनि। त कोर्ट में असांजो हले पियो कोर्ट हलियो कोर्ट मां फ़तवा इहो असांजो अची वियो त असांजा हीअ सबूत बि आहिनि असां वटि। इहा ऑडर आहे कोर्ट जो। त SP साहिब ॾे कोर्ट जज मोकिले छॾियो त SP साहिब ॾे असांजो ऑडर वियो त ॿई धुर ॿनी ते न वञनि सम्झी। त हुन खां पोइ असां अपील कयासीं सेवल। इहे असांजा सेवल जा पना आहिनि नवाब शाह। त उन खां बाद असांजो हीअ हैदराबाद जो हाई कोर्ट जो पनो आहे। त ॿनी ते असांजो अॼु ताईं सौदो हले पियो उन धुरनि जो। त असां पुलिस वटि वञूं था पुलिस असांजो ॿुधे नथो। अशरफ मरी सॼो एलफ उन्हनि जो फरे थो सम्झी। त असांजो ॿनी जो मसइलो आहे। असांजो सुभाणे नुक़सानु थींदो त नुक़सान में SP साहिबु ज़िम्मेवारु रहंदो। महिरबानी करे SP साहिबु असांखे तोरो करे असांजे मथां नुक़सानु न पवे। त नुक़सानु पवंदो त असां SP साहिब सां SP साहिबु उन्हनि ॾे मोकिले दरख़्वास्त त हुन खे ॿदिराए अचे। कमनि जो वाढी शुरू आहे। 3 ट्राली विया आहिनि हुननि जा। अॼु छंछरु आहे।